إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له. وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا. أما بعد، إن خير الحديث كتاب الله، وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم، وشر الأمور محدثاتها، وكل محدثة بدعة، وكل بدعة ضلالة، وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد. بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب. أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد. قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ. بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج. أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج. والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج. تبصرة وذكرى لكل عبد منيب. ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد. والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج. وقال الله تعالى في كلامه المجيد: ولتكن منكم أمة يدعون إلى الخير ويأمرون بالمعروف وينهون عن المنكر وأولئك هم المفلحون. وعن حذيفة بن اليمان رضي الله تعالى عنه قال: قال النبي صلى الله عليه وسلم: والذي نفسي بيده لتأمرن بالمعروف ولتنهون عن المنكر أو ليوشكن الله أن يبعث عليكم عقابا منه ثم تدعونه فلا يستجاب لكم. رواه الترمذي وصححه الألباني رحمه الله. तमाम किस्म जी हमदें सना वॾाई अने वाखाण इबादत ऐं बंदगी परिस्थिति ऐं पूॼा बानप ऐं ग़ुलामी रुकू अने सजदा उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ अने सज़ावार आहिनि, जेको अल्लाह ख़ालिक़ कुल काइनात मालिक अर्ज़ो समा आहे। अल्लाह जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम ते, ख़ुसूसन आख़िरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। अल्लाहुम्मा सल्ली व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुजुर्गो, नौजवान साथियों, अज जे जुमे जे अंदर खुतबे जो उनवान है
अम्र बिल मारूफ व नही अनिल मुनकर। ई अरबी जा अखर आहिनि जेको मूं आखे सां बयान कया। अल अम्र बिल मारूफ जंहिंजो मतिलब थिए थो नेकीअ जो ने भलाईअ जो माण्हूअ खे ॾस ॾियणो ऐं हुकुम ॾियणो। व नही अनिल मुनकर जंहिंजो मतिलब थिए थो बुराईअ खां रोकणो, ख़राब कमे खां रोकणो, नुक़सान वारी वस्तु खां मनाई करणी। अॼु जो ई उनवान है अमर बिल मारूफ व नही अनिल मुनकर। ई पाण मिणी जो हिकिड़ो अहिड़ो फर्ज़ है जे पाण जेकी पण वेठा आहियूं इन्ही मिणी में जा अमोक माण्हू अहिड़ा हुअणा खपे, हिकिड़ी जमात अहिड़ी हुअणी खपे, अमोक माण्हू जो ग्रुप अहिड़ो हुअणो खपे जे जंहिंजो फर्ज़ है जे उहो माण्हू खे भलाई जो ॾस ॾे ऐं बुराईअ खां ने बदकारीअ खां माण्हू खे रोके। मुस्लिम जेको मुआशरो है ई मुसलमान जो को पाड़ो वे तंहिं भले, मुसलमान जो को ॻोठ वे तंहिं भले, मुसलमान जो को एरियो वे तंहिं भले, पंचायत वे तंहिं भले, इन मिणी मुसलमान में जा अहिड़ा माण्हू तयारु थियणा खपे जेको माण्हू खे भलाई जो ॾस ॾिए ने बुराईअ खां रोके। भलाई ने बुराई जेको है ई ॿ अहिड़ियूं वस्तू आहिनि जे इन वस्तु मथे पाण महिनत न कंदासीं त ॾींहं ॾींहुं भलाई पाण में जा वेंदी पई ने बुराई पाण में अची थी पई। मुसलमान जेकी वेंदा न, जीअं पाण हाणे मुसलमान आहियूं, इहे हिकिड़ी अलॻि वस्तु है जो पाण ख़ाली नाले जा मुसलमान आहियूं, अमल वारा न आहियूं। पर जेके अमल वारा मुसलमान वेंदा अल्लाह ताला उन्हीं जी सुञाण, उन्हीं जी पहचान जर बयान कहे तर फरमाए वल मुमिनून वल मुमिनात बअदुहुम औलियाउ बअद। मुसलमान मर्द हिक ॿिए जा दोस्त आहिनि, जीअं पाण हाणे हिक ॿिए जा दोस्त हुओ था ने मुसलमान औरतूं हिक ॿिए जूं जॾलूं ने सहेलियूं आहिनि। ई मुसलमान पिंड में दोस्ती कुला रखें था एतिरे लाइ करे कि ही माण्हू मुंहिंजे ॻोठ जो रहियो, मुंहिंजे पाड़े जो रहियो, मुंहिंजी सुञाण जो रहियो, मुंहिंजे धंधे जो रहियो। हिक ॿिए से मुसलमान जी जेको पण दोस्ती वेंदी तंहिंजो मेन मक़सद अल्लाह रब्बुल आलमीन अॻियां बयान फरमाए यअमुरून बिल मारूफ। मुसलमान जेको पिंड में दोस्ती रखें था तंहिंजो पहिलो मक़सद ई वेंदो जे ई हिक ॿिए खे भलाईअ जो ॾस ॾिए था वयनहौना अनिल मुनकर ने बुराईअ खां हिक ॿिए खे रोकीए था वयुमिनून बिल्लाह ने अल्लाह मथे ईमान रखें था। ई असल में ईमान वारा वेंदा जेको हिक ॿिए खे भलाई जो ॾस ॾिए। भलाईअ जो ॾस ॾियणो, नेकीअ जो माण्हू खे हुकुम करणो कुला ज़रूरी है। माण्हू खे बुराईअ खां रोकणो, माण्हू खे बेहयाईअ खां रोकणो, ख़राब कमे खां रोकणो, मनाई करणी कुला ज़रूरी है। आऊं आखे हिकिड़ी मिसाल ॾेई सम्झायां थो। जे बुराई जेको रही बुराई जेको पण ख़राब अमल है, जेको पण ख़राब कम है, ई मुआशरे में पिंड ई फैली वञे थो, फैलाइणो थो पए, पिंड ई फैली वेंदो। जेके पण खोटा कम आई इन्हीं के माण्हू फैलाइण लाइ करे को महिनत न ई कयो, ई खोटा कम पिंड ई फैली विया आहिनि। सम्झी लाहियो हिकिड़ो माण्हू चाड़ीअ मथे उभल वे, डूंगर मथे भिटड़ीअ मथे उभल वे, ई जॾहिं हेठि माण्हू उतरे न त हिकिड़ी विख खणंदो त ॿई विख पिंड ई हेठि माण्हू लही वेंदी, पक चला बाक़ी न। बुराई जी मिसाल अहिड़ी जे जे सम्झी लाहियो माण्हू चाड़ीअ मथे उभल है, हेठि माण्हू जेतिरी दौड़ कढंदो एतिरी स्पीड वधंदी वेंदी ने बुराई इंसान खे पिंड खे साम्हूं खेचे थी जे माण्हू न पक जलजाए नथा। एतिरे पंहिंजे माहौल में, पंहिंजे मुआशरे में, पंहिंजे ॻोठ में ॾींहं ॾींहुं बुराइयूं ने बदकारियूं ने बदअमली वधे पई।
ने जो नेकी है, नेकी जा जेकी पण कम रहा, खासा जेकी पण अमल रहा, इन्हीं के फैलाना करे मेहनत करनी पवंदी, इनके फैलाना करे मेहनत करनी पवंदी। जीअं त हिकिड़ो माण्हू हेठि उभल वे ऐं चाड़ीअ के साम्हूं जरा चढ़ंदो वे न डूंगर में भिटड़ीअ में किथनि जरा चढ़े पहिरां हिकिड़ी जरा विख खणंदो त ॿई विख जेको हूंदी उन कदा पण वधारे ॻरी लॻंदी। जेतिरो चाड़ी चढ़ंदो एतिरो थकिजंदो वेंदो, पक ॻरा थी रहंदा, विख खजंदी की न। ईअं ज नेकी के साम्हूं जरा हिकिड़ो इंसान अचे थो, नेक अमल के साम्हूं जरा इंसान अचे थो तर हिकिड़ी विख खणे थो तर ॿई विख मोगो ॻरी थी पवंदी। तर कई अहिड़ा माण्हू वेंदा जे नेक अमल चालू कयूं था पर पग जर नथा जलाइजे तर नेक अमल मां हथ कढी लाइनि था। ने इहा बुराई जेको आहे, बद अमली जेको आहे, ख़राब कम दुनिया जो वे त भले न दीन जो वे त भले, जेकी पण पंहिंजे माहौल में ने मुआशरे में थिए पियो इन जो असर एतिरो वधारे आहे जे हिकिड़ो माण्हू ॻोठ में बुराई कंदो वे, हिकिड़ो माण्हू जेकॾहिं खोटो कमु कंदो वे, उन माण्हू खे जेकॾहिं पाण मनाई की न कंदासीं, उनखे जेकॾहिं पाण की न रोकींदासीं त ई असर ॿिए माण्हू खे लॻंदो, ॿी में जा 4 खे लॻंदो, 4 में जा 8 खे लॻंदो, छैले भागे सॼे मुल्क में, सॼे मुआशरे में, सॼे माहौल में इहा बुराई फैली वेंदी। जीअं त हिकिड़ी पेती में हिकिड़ो बॉक्स जेको हुए जंहिंमें पाण ताज़ा फल फ्रूट रखूं, पोइ मड़े फल फ्रूट ताज़ो है, मड़े ज़ोरदार है, गमेड़ो फल फ्रूट हुए, उन्हीं फल फ्रूट में हिकिड़ी वस्तु सड़ल रखी छॾियो आहे। मिसाल तरीक़े हिकिड़ो बॉक्स सॼो अंबे से भरियो पियो आहे, मड़े ताज़ा अंब ज़ोरदार आहिनि, उन्हीं जे विच में हिकिड़ो सड़ल अंब रखी छॾियो। ई हिकिड़ो सड़ल अंब जेको आहे न सॼे बॉक्स जे अंबे खे साड़े छॾींदो, मड़े सड़ी वेंदा, मड़े फिटी वेंदा, जेकॾहिं उन अंब खे पाण ॿाहिरि न कढियो त जेको सड़ल आहे। ईअं ज ॻोठ में जरा हिकिड़ो माण्हू को बुराई करे, हिकिड़ो माण्हू जरा को खोटो कमु करे, उन माण्हूअ खे जेकॾहिं पाण न रोकियूं, उन बुराईअ खे जेकॾहिं पाण ख़तमु न कयूं त मौड़ी न वैली इहा बुराई मिड़ी माण्हूअ खे लॻी वेंदी, मड़े हिन में अची वेंदा। ऐं इहा जेको पंहिंजी हालत थई आहे तंहिंजो कारण ई चए कि पाण हिन फर्ज़ खे भुली विया आहियूं। जेको पाण मुंहिंजा नेक अमल कयूं था उहे ईअं सम्झनि था जे आउं पिंड खाली नेक अमल करे लाहियां बसि पोइ आजो थी वेंदुसि, आउं पिंड नमाज़ी आहियां, आउं आजो आहियां, आउं ख़ासा कम कयां पियो, आउं आजो आहियां। न मुंहिंजा भाउ, बल्कि हक़ीक़त में जीअं पाण मथे नमाज़ पढ़णु फर्ज़ आहे, ईअं ज पाण मथे ई पण फर्ज़ आहे जे ॿिए माण्हूअ खे पाण नमाज़ पढ़े जो हुकुम ॾियो। जीअं पाण पिंड मथे फर्ज़ आहे जे पाण बुराईअ खां रोकिजी वञो, ईअं पाण मथे ई पण फर्ज़ आहे जे ॿिए माण्हूअ खे पाण बुराईअ खां रोकियूं। न जेकी पण अंबिया, जेकी पण पैगंबर, जेकी पण नबी अल्लाह ताला दुनिया में हलाए, उन मिणी नबी जो मेन मक़सद, असल जेको मक़सद हो अचे जो ई जो कि जहर जहर कौम में बुराइयूं फैलायूं, जहर कौम में बेहयाई फैलई, जहर गुनाह जा कम वधी विया, तर अल्लाह ताला नबी खे हलाईंदो हो। हिकिड़ो नबी वेंदो रहे तर वरी ॿिए नबी खे हलाए, ॿियो नबी वेंदो रहे तर टे नबी खे हलाए। जेके पण नबी आया उन्हीं जो मेन मक़सद ई हो कि पिन जी कौम के, पिन जे माहौल के, पिन जे मुआशरे के बुराइयों, गंदगियों, बद अमलियों पाक कंदा हुआ। ने पोइ आख़िरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह ताला हलाए, ने उन्हीं जो पण मक़सद ई हो जे दुनिया में जेकी पण बुराइयूं ऐं बेहयायूं ऐं उन्हीं खे अल्लाह ताला ख़त्म करे छॾे। ने हाणे त नबी जे अचे जो सिलसिलो बंदि थी वियो आहे। पंहिंजो नबी आख़िरी नबी हो, हाणे दुनिया में ॿियो को पण नबी क़यामत जे ॾींहं सुधी की न अचींदो, त पोइ ई फर्ज़ केरु पूरा कंदो? अॻे त नबी अची करे बुराई खे ख़त्म कंदा हुआ, हाणे नबी की न अचींदा त बुराइयूं केरु ख़त्म कंदो? पाण मथे फर्ज़ आहे जेको पाण मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत आहियूं जे पाण ॿिए माण्हूअ खे ख़ासो ॾस ॾियूं। अल्लाह ताला पाण खे मिड़ी उम्मत में जा ख़ासी उम्मत बनाए हैं। फरमाए कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तअमुरून बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर व तुमिनून बिल्लाह। ए उम्मत मोहम्मदिया,
आई मिणी उम्मत में जा खासी उम्मत आयो पा मिणी उम्मत में जा खासी उम्मत आयो कुला खासी उम्मत आयो पा को मौजा फुटर आयो पानो पण वधारे फुटरा इन दुनिया में आया आई पा पैसे में मरूगा आयो पानो पण वधारे पैसे में मरूगा इन दुनिया में आया ने वधारिया पा पर में वधारे आयो न पा कदा पण मरूक्यो कौमू इन दुनिया में आवयो आई वो अल्लाह ताला पाके खासी कौम को ना बनाए अल्लाह रब्बुल आलमीन पहलो कारण पहलो सबक बयान फरमाए तअमुरून बिल मारूफ ऐं खासा एतिरे लाइ करे आयो ऐं खासी उम्मत एतिरे लाइ करे आयो जे माण्हू खे ऐं भलाई जो ॾस ॾियो था माण्हू खे ऐं नेकी जो ॾस ॾियो था माण्हू खे ऐं दीन खे साम्हूं वारियो था वतन हौन अनिल मुनकर ऐं माण्हू खे ऐं बुराईअ खां रोकियो था इहा जो मेन मक़सदु है पा खासी उम्मत तेरे पलंदासीं जहिड़े पा इन कम खे पूरो कंदासीं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुठिया साहबा किराम इन फर्ज़ खे पूरो कयो साहबा किराम महिनतूं कयो इन दीन लाइ करे इन दीन खे माण्हू સુધી पुॼाइण लाइ करे इन दीन खे दुनिया में फैलाइण लाइ करे कई अहिड़ा सहाबीअ जेको अरब में जा आया हिंदुस्तान जे अंदरि इस्लाम फैलायो कई अहिड़ा सहाबीअ हुआ जेको हिते जे इंतकाल करे विया उन जूं क़बरूं पण हिते बणी वियूं आहिनि हू घणे पाछा की न विया हुआ इस्लाम लाइ करे दीन लाइ करे माण्हू खे ॾस ॾिने लाइ करे तंहिंखां पुठियां जेके पण सलफ़े सालिहीन आया जेके पण उलमाए किराम आया उन मिणी दीन जो कमु कयो माण्हू खे दीन जे साम्हूं वारियो माण्हू खे तौहीद जो ॾस ॾिनो माण्हू खे नेकी जो ॾस ॾिनो ऐं बुराईअ खां रोकियो पा पिण पण अल्लाह रब्बुल आलमीन जो शुक्र अदा कयूं पा जेको अॼु तौहीद वारा आहियूं जंहिं मथे पा अल्लाह जो जेतिरो पण शुक्र कयूं ओतिरो ओछो आहे अल्लाह ताला जेको पाखे तौहीद ॾिने पा वटि गुरु न हो हिन हंध मथे मणे थींदो हो हिन पछमाईअ खे पाण पूॼींदा हुआसीं पंहिंजा ॾाॾा माइट हिन खे साम्हूं सलाम कंदा हुआ अल्लाह ताला मौलवी अख्तरी पछमी रहमतुल्लाह अलैह उनखे अल्लाह ताला करवट करवट जन्नत नसीब करे अल्लाह ताला उनजे कब्र खे नूर से भरे छॾे उन मुजाहिद उन आलम उन मौलवाना पंहिंजे हिन मुल्क में दीन जी जरा तबलीग कई दीन खे जरा फैलाए तर उन मथे 306 केस थिया हुआ मौलवीअ मथे 300 मथे केस थिया हुआ केतिरे खां फेरा माण्हू उनखे जेल में पूराए छॾियो केतिरे खां फेरा घर में जा ॿार कढी छॾियो ई मणे तकलीफ़ूं नबीअ मथे पण आ वियूं नबीअ जो ॿियो को पण ॾोह न हो अमोक नबीअ हुआ जंहिंखे माण्हू ॻोठ मां कढी छॾियो अमोक नबीअ खे माण्हू जेल में पूरे छॾियो अमोक नबीअ खे माण्हू क़तल करे विधो उन जो ॿियो को पण ॾोह न हो हिकिड़ो जे माण्हू खे भलाई जो ॾस ॾींदा हुआ ऐं बुराईअ खां माण्हू खे रोकींदा हुआ पंहिंजे हिन मुजाहिद मौलाना अब्दुल रहीम पछमी जहिड़े पंहिंजे हिन एरिए में तौहीद जी दावत खे फैलाए तौहीद खे जरा आम कयं तर उन मथे पण तकलीफ़ूं आ वियूं उन मथे पण ॾुख आया अॼु जेकॾहिं पाण जीअं अखी पूरे वेठा आहियूं पाण जीअं कन बंदि कया वेठा आहियूं पाण जीअं ज़बानूं बंदि कया वेठा आहियूं अखी हूंदे पाण अंधा ज़बान हूंदे पाण गुंगा कन हूंदे पाण ॿोड़ा आहियूं जे कंहिं माण्हूअ खे भलाई जो ॾस नथा ॾियूं बुराईअ खां रोकियो नथा कुला ते यार माण्हू खे सॼो ॾींहुं केरु चया केरु सॼो ॾींहुं माण्हू भलाइयूं करे केरु विझे केरु पटका लाए इहा जे सोच जेकॾहिं मौलाना अब्दुल पछमी जी हुई त उन जेकॾहिं ईअं वीचारे हुए जे आउं खुला माण्हू वटि वञा आउं खुला भलाइयूं कयां आउं खुला दौड़ धक कयां आउं खुला जेल में वञा आउं खुला तकलीफ़ूं सहन कयां त को पाणखे अॼु दीन मिलियो पाणखे तौहीद मिलियो बिल्कुलु न मिली सघियो पंहिंजी हालत जेको हुई उनखे अहमद मल्ला साहब बयानु कयो हो पीर पछमाईअ जी पूजा पछम में हुई आम जाम जे हिन हंध मथे जेके पण माण्हू हुआ मड़ हिन पछमाईअ खे पूॼींदा हुआ मड़ हिन पछमाईअ खे साम्हूं सजदा कंदा हुआ पोइ जरा सामी हुन हंध मथे टांडो ॿारींदो हो तर घणे माण्हू वेही करे मानी खाईंदा हुआ तैसे मानी की न खाईंदा हुआ पीर जे नाले मथे माण्हू कुनियूं कंदा हुआ हिक ॿिए खे सलाम की न कंदा हुआ मिलंदा हुआ तर राम राम कंदा पिया हुआ ये पंहिंजी हालत हुई पर अल्लाह ताला पांखे मौलाना अब्दुल रहीम पछमी जे ज़रिए तौहीद ॾिने कीअं मिलियो तौहीद पांखे एतिरे लाइ करे मिलियो जो उन अमर बिल मारूफ नही अनिल मुनकर खे समझी करे न क़ौम સુધી पुॼाए पा मथे पण फर्ज़ है
पा मथे पर जरूरी है जो पा पर कौम के दस दियो बुराइयों फैले पियूं बदकारियों फैले पियूं गुनाह जा कम आम थिए पिया पा के कीअं परवाह नाहे पा मिठी निंद्र में सुता पिया आहियूं कीअं वांदो नाहे बुराई फैले पई त पा थोड़ो कयूं त ॿिया माड़ माड़ो कयूं पिया पर इन वस्तु खे यादि रखी लायो जेकॾहिं पंहिंजे पाड़े में पंहिंजे ॻोठ में पंहिंजे मुआशरे में कंहिं पण क़िस्म जी को बुराई बेहयाई खोटो कम थिए थो पा भले न कंदा हो पर मोड़ो न वेलो इन जो असर पांखे पण लॻंदो मोड़ी न ये वस्तु वही पाठ पुजंदी पा पण इन गुनाह में मुलविस थी वेंदासीं एतिरे न्यारो कई अहिड़ा माण्हू हुआ जेको दीनदार हुआ जेको नेक हुआ जेको नमाज़ी हुआ पण जॾहिं बुराइयूं मुआशरे में फैलियूं ત્યારે उन नेकीअ मां हथ कढी लाथो उहो पण बुरा माण्हू बणी विया उहो पण ख़राब माण्हू बणी विया उहो पण बद अमल माण्हू बणी विया मिड़ी वस्तुअ में हथ कढी लाथो मुंहिंजा भाउ पांखे दीन खे फैलाइण करे महिनत करणी पवंदी पांखे माड़े वटि वञणो पवंदो पांखे माड़े खे सम्झाइणो पवंदो जे मुंहिंजा भाउ जेकॾहिं तूं बेनमाज़ी आहीं त तूं नमाज़ी बणी वञ जेकॾहिं तूं बेदीन आहीं त दीनदार बणी वञ जेकॾहिं खोटा तूं कम कहीं तो इन खोटे कम मां तूं हथ कढी ला जेकॾहिं तूं हराम खाई तो इन हराम मां हथ कढी ला ई पां मिड़ी जो फर्ज़ है न ई फर्ज़ पांखे पूरो करणो पवंदो न जेकॾहिं पां ई फर्ज़ पूरो न कयो माण्हूअ खे भलाई जो ॾस न ॾिनो माण्हूअ खे पाण न सम्झायो दीन खे साम्हूं माण्हूअ खे पाण न वारियो त अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जो ॾींहुं इन जे बारे में पांखे ज़रूरु सवाल कंदो कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रअयतिही ऐं जेके पण आयो टोटल ने टोटल बड़े जवाबदार आयो आ मिड़ी मथे जवाबदारी है जंहिं वटि जेतिरी ताक़त है जंहिं वटि जेतिरो पर है जंहिंजी जेतिरी पोजीशन है उहो पिण जे हिसाब से माण्हूअ खे दीन जी दावत ॾे ऐं जेकॾहिं दीन जी दावत न ॾिने माण्हूअ खे जेकॾहिं न सम्झाए त इन वस्तु खे यादि रखी लायो जो अल्लाह रब्बुल आलमीन इन जवाबदारी के बारे में पांखे जरूर सवाल कंदो मुंहिंजा भाइरो जेकॾहिं पां न्याण हलो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जिंदगी में साहबा किराम की जिंदगी में तो ऊ जेको हुआ पिण जी क़ौम लाइ करे पिण जे मुआशरे लाइ करे पिण जे माण्हुनि लाइ करे केतिरा फिक्रमंद हूंदा हुआ उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जॾहिं उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु मथे हमलो थियो हितानो काफ़िर भालो हंय में पेट सॼो चीर थी वियो हो पेट चरी वियो हो ने पोइ जरा उनखे खीर पियारियो ते हियानो हॉल थी वियो हो खीर मणे न हॉल में जा पट ते हुड़ी वेंदो हो जेके पण वस्तु खाराए प्यारे इन हॉल में जा ॿाहिरि निकिरी वञे पेट सॼो फाटी वियो हो माण्हू जरा सौ मदीने में उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु मथे हमलो थियो है तर मणे आटो करण आया मणे पुछाइण आया जो हलो पंहिंजे अमीर वटां आटो करे अचूं आख़िरी टाइम में उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु हाणे इंतकाल करे वेंदा हिकिड़ो इंसान अचे थो नौजवान है वो उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु खे पुछाए थो पुछाइण जरा पाछो वरे थो उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जी हालत ई है पानी जो डुक भरे थो त पेट जे हॉल में जा ॿाहिरि निकिरी वञे थो इन हालत में उन माण्हू खे सॾु करे थो उन छोकिरे खे सॾु करे थो या बिन आखी ऐं भातिरिया उनखे सॾु करे चए थो जॾहिं उहो पाछो निहारे थो तर चए थो इरफा इज़ारक मुंहिंजा भातिरिया तुंहिंजा पांचा जेको गिरीअ खां हेठि आहे त मथे खणी लाहे मुंहिंजा भातिरिया तुंहिंजा पांचा जेको गिरीअ खां हेठि आहे तो मथे खणी लाहे इन हालत में पण माण्हू खे भलाई जो ॾस ॾिए पिया इन हालत में पण माण्हू खे नीकी जो ॾस ॾिए पिया जे पाणी पीए था त पेट में जा ॿाहिरि निकिरी वञे थो पण इन फर्ज़ खे न आहे भुलिया जे मुंहिंजे मुस्लमान भाउ खे आउं ग़लति कमु कंदे ॾिसां त मूं मथे फर्ज़ जा हुनखे रोकियां इन हालत में पण रोकीअ पिया पाण मिड़ी खे रोकणो पवंदो न पांखे पण फर्ज़ निभाइणो पवंदो न पांखे पण महिनत करणी पवंदी न पाण इन वस्तु मथे महिनत नथा कयूं मुंहिंजा भाउ कंहिं पण इंसान खे जरा पाण भलाई जो हुकुम ॾियूं कंहिंखे पण पाण दीन खे साम्हूं जरा वारियूं पहिरियों इन दीन मां दावत में तबलीग में 3 कम मेन पांखे करणा पवंदा पहलो कम ई है कि कंहिं पण इंसान खे जरा पाण कंहिं पण वस्तु जो हुकुम ॾियूं ॾस ॾियूं तर मिड़ी कथा पहिरीं पाण मथे ई फर्ज़ है कि जंहिं वस्तु जो पाण ॾस ॾियूं था उन वस्तु जो पांखे इल्मु हुअणो खपे उन वस्तु की पांखे ख़बर हुअणी खपे जे जंहिं वस्तु जो आउं मुंहिंजे भाउ खे ॾस ॾियां पियो ये वस्तु ख़ासी है ये नेक अमल है ये खासो अमल है
ये ना कि मुझे मगज परमाणे बराबर है आऊं जो चाह पियो ठीक है बराबर है इतने बे के दस दई छड़िया ना पांजे माहौल के न्यारे पांजे मुआशरे के न्यारे करे कपा के हुक्म न कयो बल्कि मिणी गला पेरी पा मथे ई फर्ज है जे के पर इंसान के जब पा भलाई जो दस दियो तेरे मिणी गला पेरी उन वस्तु के बारे में पाके खबर होनी खपे ये वस्तु जो को है दीन में अल्लाह ताला हिन जो हुमा के हुक्म कये माड़ो भले हिन के पसंद कये का ना पसंद कंदा में ईअं च कंहिं पण बुराई नु जब पां के इंसान के मनाई कयूं तर मिणी कदा पहिरो पां ते ई फर्ज है कि जरा कंहिं बुराई नु पां माण्हू के मनाई कयूं तो उन बुराई जी पां खे ख़बर हुअणी खपे कि हिन वस्तु जी अल्लाह ताला क़ुरान में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में मनाई कयूं वञो पां वटि कुड़ थिए थो पंहिंजे माहौल में पंहिंजे मुआशरे में समाज में को रस्म वे को रवाज वे खासो वे ई मड़े खासो हिन में की वांदो ना ई मड़े हलंदो ना पां कमे तो खासो समझंदा हो पांजी रस्म वे ते भले पांजो रवाज वे ते भले पांजी आदत वे ते भले पण वो वस्तु पांजी नजर में खासी थी सके थी पर इस्लाम जे कने उन वस्तु नु मनाई कये तो वो वस्तु कदे पर खासी नथी थी सके पां मथे फर्ज है रस्म रवाज में पा न चो बल्कि इस्लाम जी गाल के मुताबिक पा उन वस्तु नु मनाई कयो ने बई जो वस्तु पा मथे फर्ज है जे दावत ने तबलीग जो पा कम करण वणो तर बियो पा मथे ई फर्ज है जे पा के पर जरा समझायो तर मिठी मार से समझायो मोहब्बत से समझायो उन माण्हू के अहिड़ो लगे जे ही बियो मूं वटि मूंखे समझाइण आयो है इन जो पेट भरे तो ई मुंहिंजो हमदर्द है ई मुंहिंजो खैर खाए तॾहिं मूं वटि आयो है पां जरा कंहिंखे समझायूं तो उनखे ॾछो न ॾियूं उनके साम्हूं पां वेड़ो न उनके साम्हूं पां न थियूं तकरार न कयूं बल्कि उनके मिठी मार से मोहब्बत से नरम अंदाज में समझायूं मुंहिंजा भाउ जेकी तूं कमु कयईं पियो से खोटो कयईं पियो तूं जंहिं रस्ते मथे वञे पियो ई खोटो रस्तो है इन रस्ते मथे न वञ तूं जेको अमल कयईं पियो खोटो अमल है ई अमल तूं न कर मोहब्बत से पां उनके समझायूं ने मोहब्बत से समझाए जो हुक्म तो इतने सूती है जे अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम ने हारून अलैहिस्सलाम बिनी भाई के पोइ न बिहवा जरा फिरौन के सामा रवाना कए कर चए इज़हबा इला फिरऔन इन्नहु तगा फक़ूला लहू क़ौलन लय्यिना लअल्लहु यज़क्का ए मूसा ने हारून ऐं पोइ वञो फिरौन वटि उनके मोहब्बत से समझायो उनके मिठास से समझायो उनके नरमी से समझायो थी सके वो आजी गाल मनी वञे फिरौन जहिड़ो इंसान जे मासूम बच्चे के ज़बा करे छॾियो हो जेको पण बनी इस्राइल जो पुत्र पैदा थींदो हो उनजी नेड़ीअ मथां छुरी फेरे छॾींदो हो अहिड़ो इंसान जंहिं पिंड खे चवे अना रब्बुकुमुल आला ऐं मिड़ी कथा वॾो रब आहियां अल्लाह ताला उन्हनि वटि पण जॾहिं मूसा ने हारून खे हलाए थो ત્યારે चए थो उनखे मोहब्बत से समझाइजा उनखे साम्हूं वेड़जा न उनखे ॾछियो न ॾिजा उनखे सामा न थी जा न तव्हांजी ॻाल्हि की न मञंदो मोहब्बत से समझाइण ज़रूरी है एतिरे लाइ करे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े तरह मस्जिद में वेठा आहिनि हिकिड़ो अनपढ़ माण्हू जाहिल माण्हू ॻोठ में जा गामड़े में जा देहाती अचे थो अची करे मस्जिद जे हिकिड़ी खूण में पेशाब करे थो मस्जिद में पेशाब करे पियो साहबा किराम ते गुस्सो अची वियो दौड़ कढी मड़ा हुन मथे पुॼी विया कुटियो ते अल्लाह जो घर है मस्जिद है तो हुन में पेशाब कये पियो अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इनखे कीअं न चओ इनखे मूं वटि कोठे अचो उन जरा पेशाब करे ना थे तेरा उनके कोठे आया अल्लाह जे नबी वटि तेरा उनके चए तो कि तोखे खबर ना आई ये मस्जिद है ये अल्लाह जो घर है इन में अल्लाह जो जिक्र कजे अल्लाह जी तस्बीह बयान कजे कुरान की किरात कजे तिलावत कजे अल्लाह जी तारीफ ने वाखाण कजे तंहिंखां सिवा ॿियो को पण मस्जिद में कम न कयो खपे हिन मस्जिद में पेशाब न कयो खपे ऊ इंसान एतिरो मुतासिर थियो पाछो वञी करे पिण जी कौम के पिण जे कबीले खे चए थो अॼु आऊं अहिड़े इंसान से मुलाक़ात करे आयो आहियां जे उन कदा बहितर में ख़ासो इंसान मूं दुनिया में कॾहिं न ॾिठो जेकॾहिं ॿिए खे सम्झाइणी आहे ॻाल्हि त ई कमु पाण खे करणो पवंदो मिठास से पाण उनखे सम्झायूं टियों कमु जेको दावत ने तबलीग में पाण खे करणो आहे उहो ई आहे जे पाण खे सब्र करणो पवंदो पां जेकॾहिं कंहिंखे सम्झाइण वेंदासीं मुंहिंजा बात नमाज़ पढ़ ही खोटो कमु न कर हिकिड़े फेरा वेंदासीं ॿिए फेरा वेंदासीं टे फेरा ॾह फेरा वेंदासीं उहो माण्हू पंहिंजी ॻाल्हि कीन मञंदो कॾहिं का पाण खे दिलि में अहिड़ो थींदो कि यार मूं केतिरा ई दफ़ा हिनखे चयो वई त मुंहिंजी ॻाल्हि मञी नथो पाण खे रीस थींदी पाण खे विरचाइण थींदी पाण खे ॾुखियो लॻंदो यार हिनखे आउं सम्झायां पियो
भलाई इन जी है, फ़ाइदो इन जो है, नमाज जो हुक्म ॾियां थो, नमाज जो ॾस ॾियां थो, ई माण्हू मुंहिंजो को जो करे नथो, कॾहिं के साम्हूं वेड़ी पवंदो, कॾहिं के विरची पवंदो, कॾहिं के हणी लाहींदो, इहे मड़ा कम थींदा। इन कम मथे पाण मिणी के सब्र करणो आहे। अल्लाह ताला पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हुक्म कहें वले रब्बिका फस्बिर, ए नबी मोहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू तुझे रब ला करे सब्र कर। दावत ने तबलीग में माण्हू खे भलाई जो ॾस ॾिने में जेकी पण तकलीफ़ूं अचे, जेकी पण मुसीबतूं अचे, इन मिड़ी मथे तू सब्र करे ला। पोइ अल्लाह जे नबी जरा सब्र कहें तर अहिड़ो सब्र कहें, अहिड़ो सब्र कहें कॾहिं पण कंहिंखे मरो पण कीन चए में, कॾहिं कंहिंखे की बद दुआ कीन ॾिने में, कॾहिं कंहिंखे तकलीफ़ कीन ॾिने में। छहरे फेरा जरा पंहिंजे मुल्क में जा, पंहिंजे मके में जा जरा माण्हू कढी छॾियो तर ॿाहिरि निकिरी करे बायतुल्लाह के साम्हूं, काबतुल्लाह के साम्हूं, मक्के के साम्हूं निहारे करे चए थो ऐ मक्का, ऐ काबतुल्लाह, आऊं तोसे मोहब्बत कयां थो पर को कयां, तो जा रोंदल मूंखे हिते रोअण हूंदा ॾींहुं एतिरे आऊं तोखे छॾे न वञां पियो। ई मड़े सहन कहें ताइफ में जब पाण लगा तेरा झोड़ा जो को रत से भरजी गया, मलाइक अची करे चए थो तू मूंखे हुकुम कर, आऊं इन खे पी डूंखरे में रखी ने पी छॾियां। अल्लाह जे नबी चए न, मूंखे उमेद है इन जो औलाद जो कोई मुसलमान थी वेंदो। सब्र हो न, पाके सब्र करणो पवंदो। सब्र जेकॾहिं पाण कीन कंदासीं त पाण ॿिए खे ॾस कीन ॾेई सघंदासीं, पाण ॿिए खे कीन सम्झाए सघंदासीं। ऐं पोइ जॾहिं पाण ॿिए खे सम्झाइण वञो, कंहिं बुराईअ नो रोकियूं त मिड़ी कदा पहिरीं पाण मथे ई फर्ज़ आहे जे पाण पंहिंजे हथ सां रोकियूं। अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन रआ मिनकुम मुनकरन फलयुगय्यिरहु बियदिही, जरा आम जा कोई इंसान खोटो कम थींदे ॾिसे, ख़राब कम थींदे ॾिसे त उन मथे ई फर्ज़ आहे जे मिड़ी खां पहिरीं पंहिंजे हथ सां रोके। यानी जेकॾहिं हिकिड़ो पीउ आहे पंहिंजे पुत्र खे ॾिसे थो मोबाइल ते लॻो पियो फिल्मूं ॾियारे थो, मोबाइल उन वटि झटे लाए। हिकिड़ो जेकॾहिं इंसान ॾिसे थो मुंहिंजी घरवारी खोटो कमु करे थी, उनखे हणी लाए। जेकॾहिं पर वापराए सघे थो त पंहिंजो पर वापराए, पर हर जगह मथे न वापराए। वाट हलंदे पाण कंहिंखे ॾिसो खोटो कमु करे थो, चंपो हणी लायूं, वॾी को वेड़ थी पवंदी, वॾो नुक़सान थी पवंदो। एतिरे हर जगह मथे पर न वापराइणो, पर उते ज वापराइणो आहे जिते पाण खे लॻंदो हुए जे आउं मुंहिंजे हथ सां, आउं मुंहिंजे पर सां जेकॾहिं महिनत कंदुसि त मूंखे फ़ाइदो थींदो। ऐं पोइ ॿिए नंबर मथे जेकॾहिं हथ सां ई कंहिंखे न रोके सघो त पंहिंजी ज़बान से रोकियो। ई ज़रूरी है जे पाण कंहिंखे खोटो कमु कंदे ॾिसूं त उनखे ज़बान से रोकियूं। नबी मोहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीरो हिकिड़ो बच्चो मानी खाए पियो। अमर बिन अबी सलमा रज़ी अल्लाह ताला बयान कयईं था जे आऊं नंढड़ो जरा ॿारड़ो हुउसि, अल्लाह जे नबीअ पियो हिकिड़ी थारीअ में मानी खाधी पे, हिकिड़ी थारीअ में मानी खाधी पे। जरा मानी मूं खाधी पे तर ॿारड़ा जेको नंढड़ा हुआ न, ई सॼी थारीअ में हथ फिरी पिया, जेॾा पोटी बि वणो खणी लॻे, या खण लॻे, वहां खण लॻे, वहां खण लॻे। अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ॿारड़े खे चए या गुलाम समिल्लाह, ए बच्चा बिस्मिल्लाह चओ ॿिनी खां पहिरीं। उन बिस्मिल्लाह चए त चए कुल बि यमीनिका, सवरे हथ से खा, वकुल मिम्मा यलीक, जेकी तोखे साम्हूं पियो आहे तुंहिंजे पासे में जा खा, चौफेर तो न खा। नंढड़े बच्चे के पण तालीम ॾियणी, नंढड़े बच्चे के पण समझाइणो, जबान से समझाइण जरूरी है। ने जेको इंसान जबान से न समझाए सके उन इंसान मथे ई फर्ज है जे कम अज कम वो इंसान उन बुराई ला करे पंहिंजे दिल में नफ़रत रखे। खोटो कम थींदे ॾिसे इनखे व्याज ई जागी पई, यार माण्हू हीअं कुला कई था, ही कम अहिड़ो कुला थी पियो, मूं वटि त पर न आहे, मूं वटि ताक़त न आहे, न का आउं ही मड़ न करणु ॾियां, पर गुर कयां, आउं मजबूर आहियां, मूं वटि थी नथो सघे, आउं कंहिंखे चई नथो सघां। अहिड़ो जेकॾहिं पाण वटि गुमान आहे, अहिड़ो जेकॾहिं पंहिंजो तसवुर आहे जे मूं वटि ताक़त हुए त इन खे रोकियां, पर मूं वटि ताक़त आहे न। नबी मोहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ज़ालिका अज़अफुल ईमान, कमजोर में जा कमजोर में हल्के में जा हल्को ईमान ई है जेको इंसान कंहिं बुराई खे ॾिसे त दिल से उन वस्तु खे ना पसंद करे। जब बुराई थी पई, खोटा कम थी पिया, ॾिसे पियो पंहिंजी अखी से, इनखे की तकलीफ़ नथी थिए, इनखे की व्याधि नथी थिए, इनखे की टेंशन नथो थिए, अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो समझी लायो इन इंसान में हिकिड़े कण जे बराबर पण ईमान बाक़ी न बचियो। जे बुराइयूं साम्हूं ॾिसे पियो कीअं नथो करे। जेकॾहिं पाण ईअं सम्झंदा हो जे असांखे बुराई जो भलाई जे बारे में कीअं ख़बर न आहे,
असांखे डस न ॾियणो, माण्हू खे असांखे न सम्झाइणो त अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांखे जेको नुक़सान न सहे उन नुक़सान में जा पहिरियों नुक़सान इहो आहे जे ऐं इंसान जेकॾहिं बुराईअ जो ऐं जेकॾहिं माण्हू खे बुराई में रोकींदा की न भलाई जो डस की न ॾींदा त अल्लाह रब्बुल आलमीन मिड़ी मथे अज़ाब हलाईंदो। पोइ अल्लाह ताला ई की न ॾियारींदो जे हिन बुराई कई ते हिन नथे कई, जंहिं कई ते उन खे पण छलींदो ऐं जंहिं नथे कई उन खे पण छले रहंदो, उन खे कुला छलींदो। एतिरे लाइ करे जे पंहिंजी अखी से ॾिठा पे तंहिं हूंदे रोकिया कुला न। ॿियो नुक़सान ई थींदो जे ऐं अल्लाह ताला वटि दुआ मंगंदा ऐं अल्लाह ताला वटि रोअंदा ऐं अल्लाह ताला वटि सुवाल कंदा जी हिकिड़ी पण दुआ अल्लाह ताला क़बूल की न कंदो कुला ऐं हिक ॿिए खे भलाई जो डस नथा ॾियो न बुराईअ खां हिक ॿिए खे रोकियो नथा। टियों नुक़सान ई थींदो कि जेको पण बुराई फैलंदी तूं सम्झे ये बुराई मूंखे नुक़सान की न कंदी। मुंहिंजा भाउ जेकॾहिं पाड़े में जे टांडो लॻो पियो आहे, पाड़ोसी जो घर जेकॾहिं दुखे पियो ने पाण मिठी निद्र में सुता पिया आहियूं जे उन जो घर दुखे पियो मूंखे कीअं की न थींदो, वाह लॻंदो त ही टांडो पंहिंजे घर पण पुॼी अचींदो। एतिरे ये बुराई पाण मथे पण पुॼंदी। पाण जेकॾहिं बेहयाईअ खे बुराईअ खे की न रोकींदासीं कॾहिं त अहिड़ो ॾींहुं अची थो जे पाण पिंड पण बेहया थी वेंदासीं, पाण पिंड पण बदकार थी वेंदासीं। एतिरे लाइ करे ज़रूरी ई आहे जे पाण जा जंहिं वटि जेतिरी ताक़त आहे पिण जी ताक़त परमाणे भलाईअ खे फैलाए ने बुराईअ खे रोके, महिनत करे, बेनमाज़ी खे नमाज़ बनाए, बेदीने खे दीन के साम्हूं वारे, जेको माण्हू खोटा कम कई त उन खे मनाई करे मस्जिद में माण्हू खे खणी अचे, अल्लाह जे दीन के साम्हूं माण्हू खे खणी अचे, अल्लाह जे घर खे आबाद करे। ई पाण मिड़ी मथे फर्ज़ आहे, नंढो वेंदे भले वॾो वेंदे भले हर के इंसान मथे फर्ज़ आहे कि पंहिंजे आकाए में, पंहिंजे ॿार बच्चे में, पंहिंजे कुटुंब में, पंहिंजे पाड़े में, पंहिंजे ॻोठ में, पंहिंजी जमात में मिड़ी के समझाए दीन जो डस ॾे, बुराईअ खां रोके। जेकॾहिं पाण ई कमु कंदासीं त इन फर्ज़ में जा पाण ओकरी आज़ाद थींदासीं, जे न कयो पाण त क़यामत जो ॾींहुं पाण इन फर्ज़ में जली वेंदासीं। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह ताला असां जेके पण ॻाल्हियूं सुनियूं आहिनि क़ुरान ऐं हदीस जे मुताबिक़ असां मिड़ी के उन मथे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा। ऐं अल्लाह तो असां मिड़ी के भलाई जो डस ॾियण जी तौफ़ीक़ अता फरमा। ऐं अल्लाह असांजे माहौल में, मुआशरे में, ॻोठे में जेके पण बुराइयूं फैली वियूं आहिनि तंहिंखे तो असांखे ख़तमु करण जी तौफ़ीक़ अता फरमा। ऐं अल्लाह जेके पण बीमार आहिनि उनखे शिफ़ाए कामिला आजिला अता फरमा। ऐं अल्लाह जेके मरीज़ आहिनि उनजी क़बरूं तो कुशा अता फरमा। आमीन सुम्मा आमीन व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।